हबीबन करीमन जी हदीस आहे हिकिड़ी, कुर्बान वञा मदीने जे मीर तां। सभई जो सुभान अल्लाह। पाण फरमाइनि था जॾहिं मुंहिंजे उम्मत में ज़िना ज़्यादा थींदी तो मुस्तफ़ा फरमाए थो त ॾुकार थींदो। छा थींदो? ॾुकार थींदो। ज़िना वधंदी त ॾुकार थींदो। सरकार फरमाइनि था मुंहिंजे उम्मत में शराब पीअण माण्हू घणो पीअंदा त उन जे करे वरी बेबरकती थींदी। बेबरकती माना लख ईंदा पर पूरी कान थींदी, खरार ईंदा पर पूरी कान थींदी, हजार ईंदा पर पूरी कान थींदी। या बेबरकती जी निशानी आ। नबी करीम फरमाइनि था शराब खाना खराब उम्मुल खबाइसा, सभनी खबीसतुल खबाइसन जो ऐं बुराइन ऐं बेहयान जी जड़ा। मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था 3 नंबर ते मुंहिंजे उम्मत में व्याज खोरी वधंदी। जॾहिं व्याज वधंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजे उम्मत में ओचता मौत घणा कंदो। वेठे वेठे माण्हू मरियो। अड़े कल त चङो भलो हो, छा थियो बाबा दिल जो दौरो पइजी वियो, वेठे वेठे मरी वियो। या नबी करीम जी ज़ात फरमाइनि था ओचते मौत सां गॾु हादसा थींदा। हीअं जो हण जो खणी धक थियो, हिकिड़े ई धक में वेगन खे धक लॻो 30 मुड़स चट, बस खे धक लॻो 50 माण्हू चट। इहो छा आहे? अल्लाह पाक जो हबीब अॼु खां 1400 साल अॻे ॿुधायो त उम्मत में शराब, उम्मत में ज़िना, उम्मत में व्याज खोरी इहे बुरायूं थींदियूं। ऐं नबी पाक फरमाइनि था उम्मत मुंहिंजी में नमाज़ घटि थी वेंदी। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ॾियारो माण्हू सजदो थोरो कंदा। मां रब करीम जी ज़ात बाबरकात डमिर जी आसमान तां रहमतुनि जो नुज़ूल बंदि करे छॾींदो आहियां। ही जेके न असां वटि पाणी घणो हूंदो हो, इहो ख़बर अथव त किथां ईंदो हो? हकीकत में पानी मोकलण वारो आहे अल्लाह। केर आदा? पर असबाब हन, असबाब। पंहिंजो दरिया ऐं ॿिया दरिया जिथां अचनि था मथां मानसर ढंढ मां, मथे हिमालय जबल आहे, उन्ही जबलनि ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सदाई सदाई बर्फ़ पियो मोकिलींदो आहे। उहा बर्फ़ जबल थी वई आहे। जबल परे खां ॾिसो त जबल आहे, पर जबल जो हिकिड़ो हेतिरो पत्थर बि कोन्हे, सभु बर्फ़ आहे। पोइ मौसम ते 12 महीने 6 महीने 3 महीने जॾहिं ख़ुदा जी मर्ज़ी पवंदी आहे, उन्ही जबलनि जे मथां अल्लाह सी बारिश वसाईंदो आहे। पोइ उते उस त आहे कान जो गर्मी ते बर्फ़ ॻरे, छो त 24 कलाक डिसंबर जहिड़ी सर्दी आहे उते हर महीने में। हाणे उते उहा गर्मी उस त आहे कान जो पघिरजे। पोइ अल्लाह पाक पंहिंजो कानून कंदो आहे, उते मींहुं वसाईंदो आहे। मींहुं वसंदो आहे, पोइ जबलनि तां मींहुं तिरकंदो आहे, बर्फ़ ॻरंदी आहे, उहा ॻरी हेठि ढंढुनि में ईंदी आहे, पोइ ढंढूं वरी दरिया में ईंदियूं आहिनि। पोइ तव्हां असां वटि पाणी थींदो आहे जो 12 महीना अल्लाह जे फज़ल सां फसल पिया पचाईंदा आहियूं। पंहिंजो जरब मथे हूंदा आहिनि, आबादी बि सुठी थींदी आहे, मिठो पाणी पियो रब ॾींदो आहे। हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात उन जाइ ते जाते बर्फ़ आहे 5 साल मींहुं वसण बंदि करे छॾियो। फुड़ी न पई आहे हिकिड़ी। हे जेको थोरो घणो पाणी हो सो ढंढुनि में गॾु थियल हो, जेको थोरो थोरो थी तोॾे असां ॾे अचे थो, या डेमनि में गॾु थियल हो थो अचे पियो। उन जाइ तां पाणीअ जो कतरो बि कोन थो अचे। छो नथो अचे? जो अल्लाह ताला रहमत जी बारिश बंदि करे छॾी आहे। नबी करीम फरमायो जॾहिं मुल्क में ज़िना, मुल्क में शराब, मुल्क में व्याज खोरी ऐं बेनमाज़ी माण्हू वधी वेंदा, अल्लाह ताला आसमान जा रहमत जा दरवाज़ा बंदि कंदो आहे, यानी बारिशूं वसण छॾे ॾींदो आहे। पोइ उन जो नतीजो जो पानी जे फुड़े फुड़े ला पा सकदा हो। तंहिंजे करे मुंहिंजा आदड़ा मुसलमान भाउ, अवां ई असांजो फर्ज़ आहे त ख़ुदा पाक खे ॿाॾायूं, रोई रिझायूं, रब्बुल आलमीन खे परचायूं। ऐं रब वरी अहिड़ो महिरबान आहे, रब चवंदा कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम
ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। ऐ मुझा प्यारा हबीब तू मान के चई बुधाए तला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत माना उम्मीद न छो बाडाण तव्हां जो कमा तौबा थियण ताइब थियण तव्हां जो कमा रब तो फरमाए माफ़ करण मुंहिंजो कमा।